अहम ख़बर आहे कराची खां पुलिस जी कार्रवाई 100 खां वधीक ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार साथी समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। मुतासिर ॿार जी निशानदही टीपू सुल्तान में कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में इमरान ऐं वकास खान शामिल आहिनि। खेनि अदालत में पेश कयो वेंदो। इन्वेस्टिगेशन पुलिस जो चवणु आहे 2020 खां 2025 ताईं 7 शिकायतूं मिलियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि में केसनि जो DNA हिक ई शख़्स मां मैच थियो आहे। तमाम केसनि में 12 खां 13 वरनि जे नीगरनि खे बदफ़ैली जो निशानो बणायो वियो। अहम ख़बर आहे कराची खां पुलिस जी कार्रवाई 100 खां वधीक ॿारनि सां बदफ़ैली कंदड़ जवाबदार साथी समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। मुतासिर ॿार जी निशानदही ते टीपू सुल्तान में कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कयल जवाबदारनि में इमरान ऐं वकास खान शामिल आहिनि। खेनि अदालत में पेश कयो वेंदो। 2020 खां 2025 ताईं 7 शिकायतूं मिलियूं। मुख़्तलिफ़ ज़िलनि में केसनि जो DNA हिक ई शख़्स सां मैच थियो। तमाम केसनि में 12 खां 13 वरनि जे नीगरनि खे बदफ़ैली जो निशानो बणायो वियो।